अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम बैक। तव्हां ॾिसी रहिया टुडेज़ वर्ल्ड। मां शाहराज़ अहमद। जीअं त पोएं एपिसोड में अव्हांखे ॾेखारियूं वयूं हुयूं दुनिया जूं मख़सूस ख़बरूं, उन्हनि ते तबसरा, उन्हनि जा फैक्ट्स फिगर्स। ईअं ई हिन एपिसोड में बि अव्हां जे लाइ पूरे हफ़्ते जो हिकिड़ो सुठो मवाद खणी आया आहियूं, जंहिंमें फैक्ट्स फिगर्स न्यूज़ ऐं मुख़्तलिफ़ पॉलिटिशियंस जा तबसरा, मुख़्तलिफ़ कंट्रीज़ जूं जेके फिगर्स आहिनि ऐं फैक्ट्स आहिनि उहे अव्हां जे साम्हूं रखंदासीं। नाज़रीन, शुरू कयूं था त चीन बरतानिया मां 6 डिप्लोमेट्स खे कढी छॾियो आहे। इहे 6 डिप्लोमेट्स उहे आहिनि जिन ते बॉब चेन नाले जो प्रोटेस्टर दावा करे थो त इन्हनि मूं ते तशदुद कयो आहे। नाज़रीन, हांगकांग में हिकिड़ो आइन जारी थियो त जेके मफ़रूर माण्हू आहिनि उन्हनि जी मुंतक़िली कई वञे, त इन ते जेके सिविलियंस आहिनि उन्हनि हिकिड़ो एतिराज़ु कयो ऐं चयो त असांखे इहो अव्हां जो जेको आइन आहे इहो असांखे बिल्कुलु क़बूलु कोन्हे। त पोइ जिथे जिथे इहे सिविलियंस मौजूदु हुआ दुनिया जे मुख़्तलिफ़ कोननि में, उन्हनि ते उते उन्हनि इहो प्रोटेस्ट कयो। इहो प्रोटेस्ट बरतानिया जॾहिं पहुतो त उते मैनचेस्टर कॉन्सुलेट जे ॿाहिरां बॉब चेन हिकिड़ो मशहूरु प्रोटेस्टर आहे, वोकलिस्ट आहे, उहो प्रोटेस्ट करे रहियो हुयो। त उन दावा कयो आहे त मूंखे मिस्टर ज़ेंग जेको सीनियर डिप्लोमेट आहे उन सां गॾु जेके 5 ॿिया डिप्लोमेट्स हुआ उन्हनि मूंखे पंहिंजी प्रिमिसिस में अंदरि घीले करे मूं ते तशदुद कयो आहे। मिस्टर ज़ेंग हिकिड़ो सीनियर सफ़ातकार आहे। उन बिल्कुलु इन ॻाल्हि जो इनकार कयो। उन चयो त असां कॾहिं बि इअं नथा करे सघूं त कंहिं बि प्रोटेस्टर ते असां हमिलो कयूं ऐं कंहिं बि माण्हू जो को बि जानी नुक़सानु कयूं। जॾहिं CCTV ऐं फुटेजिस साम्हूं आया त उन में साफ़ ज़ाहिर हुयो त मिस्टर ज़ेंग जेको सीनियर डिप्लोमेट हुयो उहो पंहिंजे 5 ॿियनि डिप्लोमेट्स सां गॾु तशदुद करे रहियो हुयो बॉब चेन जे मथां। त उते चाइना एम्बेसी जो जेको स्पोक पर्सन आहे उन इहो तबसरो कयो त बरतानिया हुकूमत खे खपे त उहे पंहिंजा जेके प्रोटेस्टर आहिनि उन्हनि खे झले ऐं ईअं न त असांजा जेके डिप्लोमेट्स आहिनि उन्हनि खे इहो पंहिंजी कंट्री मां ॿाहिरि कढे। इहो कल्चर जेको आहे इहो काफ़ी टाइम खां हली रहियो आहे। मिस्टर ज़ेंग जो CCTV फुटेजिस ते इहो तबसरो हुयो त हा, असां इहो तशदुद कयोसीं, पर इहो तशदुद असां पंहिंजे माण्हुनि खे सेफ्टी ॾियण जे लाइ कयो वियो हुयो ऐं असां पाण इन जे ख़िलाफ़ु आहियूं त कंहिं बि प्रोटेस्टर खे असां को जानी नुक़सानु या उन जो को माली नुक़सानु ॾियूं। नाज़रीन, हींअर ॿी रिपोर्ट में पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जी ॻाल्हि कजे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे बॉर्डर ते हिकिड़ी शेलिंग थी आहे। उन में चमन जा 6 शहरी मारिजी विया आहिनि ऐं 17 शहरी ज़ख़्मी थिया आहिनि। इहा पाकिस्तान जी इन्वेस्टिगेशन जेका रिपोर्ट आहे उन में साफ़ ज़ाहिर आहे त चमन जा जेके रोड्स बिल्डिंग्स आहिनि उन्हनि ते काफ़ी भारी अमाउंट में नुक़सानु पहुतो आहे। नाज़रीन, ही जेका नोक झोक आहे इहा नई नाहे, इहा हलंदी आई आहे। जॾहिं पाकिस्तान आर्मी जवाबी फायरिंग कई त हिकिड़ो तालिबान मारिजी वियो। नाज़रीन, ही जेका नोक झोक आहे उहा जॾहिं तालिबाननि अफ़गानिस्तान ते कब्ज़ो कयो तॾहिं खां शुरू थी वई हुई। कब्ज़े खां फ़ौरन बाद तालिबाननि बॉर्डर ते हिकिड़ी चेक पोस्ट ठाहिण जी कोशिशि कई जंहिं ते पाकिस्तान मुज़म्मत कई ऐं पाकिस्तान 2017 खां हिकिड़ी मैसिव बिल्डिंग ठाहिण जी कोशिशि करे पियो जंहिं ते तालिबाननि मुज़म्मत कई आहे त ही सिक्योरिटी रीज़न्स जे करे तव्हां पंहिंजे बॉर्डर ते जेका बिल्डिंग ठाहे रहिया आहियो इहा असांखे क़बूलु कोन्हे ऐं जेसीं ताईं इन बिल्डिंग खे अवां फुली डिस्ट्रॉय न कंदा तेसीं ताईं इहा नोक झोक हलंदी रहंदी। नाज़रीन, 2017 में हिकिड़ी रिपोर्ट आई हुई त जंहिं ते तालिबाननि खां पहिरीं जेका गुज़िरियल हुकूमत हुई उहा बि पाकिस्तान मां नाख़ुशि हुई। हींअर पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर इन ते हिकिड़ो तबसरो कयो ऐं सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत ज़ाहिर कई आहे। नाज़रीन, ब्रेन ड्रेन ऑफ पाकिस्तान हींअर हिकिड़ो वॾो इम्पॉर्टेंट टॉपिक हली रहियो आहे। ब्रेन ड्रेन जेको टर्म आहे उहो तॾहिं यूज़ थींदो आहे जॾहिं हिकिड़े मुल्क मां आला तालीम याफ़्ता PhD होल्डर्स, कंप्यूटर एक्सपर्ट्स, डॉक्टर्स, इंजीनियर्स, नर्सिस इहे सभु ॿिए कंहिं मुल्क में वञी पज़ीराई हासिलु कनि ऐं ॿिए कंहिं मुल्क खे वञी फ़ाइदो पहुचाइनि। इन खे ब्रेन ड्रेन चइबो आहे। हींअर ब्रेन ड्रेन जी रिपोर्ट जेका आई आहे ब्यूरो इन्वेस्टिगेशन खां, उन में 8 लख माण्हू जेके आहिनि, जेके एक्सपर्ट्स हुया, जेके कंप्यूटर एक्सपर्ट्स हुया, अकाउंटेंट्स हुया, ऑडिटर्स हुया, डॉक्टर्स हुया, इंजीनियर्स हुया, आला तालीम याफ़्ता हुया, उहे पंहिंजे मुल्क पाकिस्तान खे छॾे करे UAE, दुबई, फ्रांस, इटली, जर्मनी, ग्रीस इन्हनि मुल्कनि में वञी पंहिंजी पज़ीराई हासिलु कई आहे।
नाज़रीन 2022 जी रिपोर्ट में ॿुधायूं तव्हांखे त 92,000 माण्हू पंहिंजे मुल्क खे छॾे चुका आहिनि। ओवरसीज़ पाकिस्तानियुनि खां इन ॻाल्हि ते तबसरो थियो ऐं उन्हनि इहो चयो त जॾहिं पॉलिटिकल इनस्टेबिलिटी ईंदी आहे मुल्क में त उन में क्राइम, उन में जस्टिस, अनजस्टिस ऐं इहे काफ़ी सारी जेके शयूं आहिनि उहे आम थी वेंदियूं आहिनि ऐं जेके अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि ते ध्यानु घटि वेंदो आहे। नाज़रीन हिकिड़ी जनरल ऑब्ज़र्वेशन कई आहे जंहिंमें 5 खां 6 लख स्टूडेंट्स हर साल ग्रेजुएट थियनि था, जंहिंमां 40,000 50,000 स्टूडेंट्स खे जॉब्स मिलनि थियूं। उन मां 20-30,000 जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे ऑड्स जॉब करणियूं पवनि थियूं ऐं एज़ अ ट्रेनी किथे लॻी वञनि था। बाक़ी जेके 4 खां 4.5 लख माण्हू आहिनि उहे उन्हनि जे लाइ का अपॉर्चुनिटी कोन्हे त हू जेका उन्हनि तालीम हासिलु कई आहे उनखे इम्प्लीमेंट करे सघनि ऐं पंहिंजो जेको मुस्तक़बिल आहे उनखे सिक्योर करे सघनि या उन में ई तरक़ी करे सघनि। इन करे हू पंहिंजे मुल्क खे छॾण जे लाइ मजबूर थी विया आहिनि। अमेरिकन एजुकेशन सिस्टम ऐं पाकिस्तान ऐं एजुकेशन सिस्टम जो अगरि कंपेरिज़न कजे त उन में अमेरिका हीअं डिक्लेयर कयो आहे त असां वटि मैथामेटिशियन्स, साइंटिस्ट हींअर उहे पैदा नथा थियनि जेके गुज़िरियल वक़्त में पैदा थींदा हुआ। ऐं अव्हांखे असां इहो ॿुधाईंदा हलूं त स्टिल हींअर बि पाकिस्तान जा जेके मैथामेटिशियन्स आहिनि उहे वर्ल्ड वाइड फेमस आहिनि, उहे वर्ल्ड वाइड कमु कनि था, उहे फ्रीलांस कमु कनि था ऐं जेके साइंटिस्ट आहिनि उहे डिफरेंट इन जेके मूं तव्हांखे कंट्रीज़ ॿुधायूं वधि में वधि UAE ऐं सऊदी में उहे कमु कनि था। उहे पाकिस्तानी सिटीज़न्स आहिनि पर पाकिस्तान में अपॉर्चुनिटीज़ न मिलण जे करे उन्हनि खे मुल्क छॾिणो पियो। नाज़रीन ॻाल्हि कजे ऑस्ट्रेलिया जी त ऑस्ट्रेलिया में 2 मर्दनि जे पुठियां 6 ॼणा मारिजी विया। ही 2 मर्द पाण में भाइर हुया। हिकिड़े जो नालो हुयो नेथियल, ॿिए जो नालो हुयो गैरेट ट्रैन ऐं हिननि जे संदन पीउ जो चवणु आहे त इन ॿिन्ही भाइरनि खे बंदूकनि जो वॾो जुनून हूंदो हुयो। हींअर नाज़रीन जेका रिपोर्ट आई आहे ऑस्ट्रेलियन पुलिस जी उहा इहा ॿुधाए थी त असां हिननि खे पकतो ऐं जवाबी फायरिंग में हिकिड़ो प्रेशर हिकिड़ो थी वेंदो आहे। उन में ॿिन्ही धुरियुनि फायरिंग करणु शुरू करे छॾी। जवाबी फायरिंग में नेथनियल, गैरेट ट्रैन ऐं उनजी वाइफ जेका स्टेसी आहे उहे 3 मारिजी विया। हिननि 6 ॼणनि जी मौत खां पोइ ऑस्ट्रेलियन पुलिस इहो बयानु ॾिनो आहे त असांखे अञा ताईं ख़बर न पई आहे त हिननि जा मक़ासिद छा हुआ। जॾहिं हिननि जे घर जी तलाशी वरिती वई तॾहिं हिकिड़ो भारी अमाउंट में गन्स जो हिकिड़ो भारी अमाउंट में गन्स मिलियूं ऐं उहे गन्स साफ़ ज़ाहिर हिकिड़ो ॾेखारनि थियूं त का दहशतगर्दी जी हिननि जी का कैंपेन हली रही हुई। उन जे हवाले सां जेको हिननि जो होम अफेयर्स मिनिस्टर आहे उन क्लियर ओनल इहो बयानु ॾिनो आहे त असांजे ऑस्ट्रेलिया शहर में हमेशह खां हिकिड़ी इंतिहा पसंदी रही आहे ऐं हींअर उहा इंतिहा पसंदी हिकिड़ी पीक ते पहुची चुकी आहे। जेके कैंपेन्स हलनि थियूं, जेके वॉकलिस्ट आहिनि ऐं जेके बाग़ी जंहिंखे चइजे उहे असां वटि इलाही मिक़दार में वधी विया आहिनि। हाणे उन्हनि खे बुरे अंजाम ताईं पहुचाए ऑस्ट्रेलिया खे साफ़ु कजे। नाज़रीन ॻाल्हि कजे अमेरिका जी त फर्स्ट टाइम वाइट हाउस खे इहो हुकुम ॾिनो वियो आहे त जॉन एफ कैनेडी जेको 1963 में US जो प्रेसिडेंट हुयो उन जे क़त्ल बाबति जेके बि दस्तावेज़ आहिनि उहे ऑनलाइन पब्लिश कया वञनि। हींअर उहे उन्हनि जी जेका तादादु आहे फाइल्स जी उहा 13,713 आहे। उन 13,713 फाइल्स में 97% जेके फाइल्स आहिनि उहे शाया कया विया आहिनि पर 3% जेके फाइल्स आहिनि उहे अञा बि हिडन आहिनि। ऐं अमेरिकन जी हिकिड़ी मेरी फैरल फाउंडेशन आहे उन इहो दावो कयो आहे त CIA पंहिंजो कमु सही तरीक़े सां कोन कयो हुयो ऐं इहे जेके फाइल्स रिलीज़ कया आहिनि इहे फाइल्स असांखे ॾिना वञनि त असां इन ते तहक़ीक़ कयूं। इलाही तज्ज़ियाकारनि इहो चयो आहे त हाणे इन्हनि दस्तावेज़ मां कुझु बि साबित नथो थी सघे पर कुझु जेके हिस्टोरियंस आहिनि उहे चवनि था त इन दस्तावेज़ में कातिल जे क़त्ल जी वजह लिखियलु आहे। नाज़रीन कातिल ली हार्वे ओसवल्ड 1963 में हिकिड़े KGB सोवियत यूनियन जे हिकिड़े ऑफिसर सां मिलियो हुयो। ही ओसवल्ड पाण बि सोवियत यूनियन सां गॾु हूंदो हुयो पर हींअर हिकिड़ो जेको CIA जी तरफ़ हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू करे जेके हिस्टोरियंस आहिनि ऐं मेरी फेरल फाउंडेशन जा जेके मेंबर आहिनि उहे इहो सुवाल खणनि था त 1963 में ओसवल्ड KGB सोवियत यूनियन जे हिकिड़े ऑफिसर सां मिलियो हुयो ऐं हीउ हादसो जेको थियो हुयो उहो 13 अक्टूबर ते थियो हुयो ऐं हीउ मिलियो हुयो सेप्टेंबर ते। त छा KGB जो जेको सीनियर ऑफिसर आहे
छा उहो इन में मुलविस हुयो? पर इंट्रस्टिंग ख़बर इहा आहे त ऑसवर्ल्ड खे जॾहिं 1963 खां पोइ 1964 में गिरफ़्तार कयो वियो त पुलिस हेडक्वार्टर जे बेसमेंट में नामालूम अफ़राद ऐं उनखे मारे छॾियो। हाणे उहो नामालूम अफ़राद सोवियत यूनियन जो हुयो, KGB ऑफिसर हुयो, या उहो नामालूम अफ़राद ज़ाती दुश्मनी में उनखे मारे वियो, इहो सवाल 1963 खां स्टिल नाउ हिकिड़ो पर्दे पुठियां लिकियलु आहे। हाणे इहा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं 3% ऑफ फाइल्स जेके हिडन फाइल्स आहिनि उहे साम्हूं शाया थियनि। नाज़रीन, ॻाल्हि कजे पाकिस्तान ऐं अमेरिकन मिलिट्री जी त डिसंबर 14 खां डिसंबर 16 ताईं कमांडर ऑफ US सेंट्रल कमांड जनरल माइकल कोरेला इस्लामाबाद जो दौरो कयो। इस्लामाबाद जे दौरे में मिलिट्री लीडरशिप सां मुलाक़ात थी। मिलिट्री लीडरशिप में चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात कई ऐं पाक फ़ौज जो जाइज़ो वरितो ऐं उन ते तबसरा कया। ऐं जेको मेन हिकिड़ो टॉपिक हलियो कन्वर्सेशन में उहो सिविल स्टेबिलिटी हुयो, सिक्योरिटी कॉपरेशन खे कीअं मज़बूत कजे, उन्हनि ते तबसरा थिया। ॿी तरफ़ नाज़रीन, जनरल मिस्टर माइकल कोरेला जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जे कमेटी जे चेयरमैन मिस्टर साहिर शमशाद मिर्ज़ा सां मुलाक़ात कई ऐं उन मुलाक़ात में आर्मी खे कीअं स्टेबल कजे ऐं कीअं वधीक मज़बूत कजे, इन ते तबसरा थिया। इन मुलाक़ातुनि खां पोइ मिस्टर माइकल कोरेला अफ़गानिस्तान वियो, अफ़गानिस्तान जे लीडर सां मुलाक़ात कई ऐं उन्हनि लीडर सां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे मसइलनि ते तबसरा कया। नाज़रीन, ॻाल्हि कजे डॉलर, पाउंड, धर्म ऐं सऊदी रियाल जी, त हींअर डॉलर 224 ते ख़रीद आहे ऐं 203 ते फ़रोख़्त आहे ऐं इंटरनेट ते 225 ऐं 226 रेशियो हले पियो। 225 ख़रीद, 226 फ़रोख़्त। ऐं यूरो 255 ख़रीद ऐं 297 फ़रोख़्त। पाउंड 295 ख़रीद, 298 फ़रोख़्त। धर्म 67.20 ख़रीद आहे ऐं 67.80 फ़रोख़्त। ऐं सऊदी रियाल 64.10 ख़रीद आहे ऐं 64.70 ते फ़रोख़्त थियो। नाज़रीन, जीअं त अॼु जो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो, इंशाल्लाह ॿिए एपिसोड में मिलंदासीं नयनि ख़बरुनि सां। तेसीं ताईं पंहिंजो जाम सारो ख़्यालु रखिजो, फीडबैक ॾियणु न विसारींदा। मां अव्हांजो पंहिंजो एंकर शाहराज़ अहमद ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो टुडेज़ वर्ल्ड।